थियण खां बचाए वरितो आहे। कश्मीर पुलिस फ़ोन करे 8 ॼणनि खे औरताणे आवाज़ ते हिरख जी मुलाक़ात लाइ वञण खां रोके वरितो आहे। अगवा खां बची वियलनि में फारूक, साबिर, इमदाद ज़रदारी, शबीर, अब्दुर्रहमान, इनाम अली ऐं ॿिया शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियो पिया। कश्मीर पुलिस औरताणे आवाज़ ते हिरख जी कचे वेंदड़ 8 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। कश्मीर पुलिस फ़ोन करे 8 ॼणनि खे औरताणे आवाज़ ते हिरख जी मुलाक़ात लाइ वञण खां रोके वरितो। अगवा खां बची वियलनि में फारूक, साबिर, इमदाद ज़रदारी, शबीर, अब्दुर्रहमान, इनाम अली ऐं ॿिया शामिल आहिनि। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर ज़फ़र भयो खां। ज़फ़र, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, गौसपुर कश्मीर पुलिस गडि॒यल कार्रवाई कंदे 8 ॼणनि खे जेको आहे हिरख जी अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। गौसपुर लेडीज़ आवाज़ जे जादू में फांसी ईंदड़ 8 ॼणनि खे जेको आहे उहो पुलिस अॻुवाटी इतलाह करे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। अगवा थींदड़नि में मोहम्मद फारूक, मोहम्मद साबिर, इमदाद ज़रदारी, इरशाद बीबी, मोहम्मद तारिक, अब्दुर्रहमान, इनाम अली ऐं ॿिया शामिल आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां त पुलिस हिरख जी अगवा थींदड़नि जो तालुक़ु जेको आहे कश्मीर, नवाब शाह, बहावलपुर, सादिकाबाद, यासीन बाजोड़ एजेंसी सां आहे। टेक्निकल ऐं जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां जेको आहे 8 ॼणनि खे अगवा थियण खां बचाए वियो आहे। मां खे ॿुधाईंदो हलां जेके उहे औरताणे आवाज़ ते अची रहिया उनखे पुलिस ॿुधायो त जंहिं नंबरनि ते अव्हां राब्तो कयो पिया उहे हिकु ॾोहारी गैंग टोले जा नंबर आहिनि जेके उहे अव्हांखे अगवा करणु चाहिनि था। सो अव्हां हेॾे अचण खां परहेज़ करियो। जेके उहे हाणे हेॾे अचण खां माना उते रुकिजी विया आहिनि। पुलिस पारां ठीकु आहे ज़फ़र भयो, महिरबानी अव्हांजी तफ़सील ॾियण जे लाइ।